वडीरुलाल लॻ ॻोठ शेर मोहम्मद ठोड़ा जेको 22,000 आबादी ते मुश्तमिल आहे, जंहिंमें बरसाती पाणी घरनि में बीठल रहियो। केतिरा ई घर ढही पट, रहवासी पंहिंजा घर छॾे रोडनि ऐं रस्तनि जे भरिसां रहण ते मजबूर। ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां बरसात मुतासिरनि खे न राशन, न टेंट, न ई का ॿी सहूलियत मुहैया कई वई आहे। उन मौक़े ते ॻोठ शेर मोहम्मद ठोड़ा जे रहवासियुनि दानियाल ख़ासकेली, माशू ख़ासकेली ऐं ॿियनि मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त मटियारी में वॾो ॻोठु आहे ऐं उहो हीअं तव्हां हालत हली ॾिसो। आउं ताज़ो हींअर उते आयो आहियां त पंहिंजो गाॾियूं जेके आहिनि हली कोन थियूं सघनि, रोड क्रॉस करे कोन थो सघे। ॿार बचे खे हॉस्पिटल केॾांहुं बि वञण जे लाइ वॾी तकलीफ़ आहे। असीं केॾांहुं वञूं आख़िर? हीउ सॼो जेको पाणी आहे ॻोठ जो ई पाणी आहे, न को ॿिन्हिनि जो पाणी आहे, न को कंहिंजो पाणी आहे। हीउ सिर्फ़ु असांजी हाणे लाज़मी इंसाननि जे लाइ कुझु न कुझु करिणो त पवंदो न। असीं ॿियो हिन पाणी खे केॾांहुं कंदासीं? जेको पाणी आहे हीउ बारिश जो पाणी आहे। ॻोठ शेर मोहम्मद ठोड़ा में जेको पाणी एतिरो त आहे जेको माना तक़रीबन चेल जेतिरो पाणी आहे, ऐं इहो पाणी नेशनल हाईवे ख़ैबर ताईं गॾु आहे। हिते घरनि हिकिड़े 8 9 घर जा माण्हू आहिनि, कंहिंजा 10 आहिनि, कंहिंजा 5 बि आहिनि। त असांजे घर सॼा ॾिसो पिया त तव्हांजे रूबरू आहिनि त सॼा किरी विया, ॿुॾी विया। हीउ साम्हूं तव्हांजा हिते ई पिया आहिनि घर, अञा पिया आहिनि, काठ पिया आहिनि। असांजे का बि कंहिं सार कोन लॻी आहे। आसरो सभु को ॾे पियो बाबा हाज़ुर। हा जी बुख असांखे कान थी मिले। मुंहिंजे मालिक खे पारत आहे जीअं असांखे रोज़ी ॾिनी आहे। ॿियो असांखे केरु माना सार कोन लॻो। हा जी बुख ॾियनि भाई त असांजा ॿार मासूम बीमार पिया आहिनि, उन दवा जे लाइ इलाज लाइ कोन्हे को। मले में वठी विया आहिनि, बुखारनि में वठी विया आहिनि। 2 ॾींहं बुखनि में मच्छरनि में ज़लील थी विया आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।